अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम साईं। कहिड़ा हाल आहिनि? माफ़ कजो, निमाज़ कयो। कोई इशू न आहे। मां सम्झो साईं सफ़ा नाराज़गी इज़हार कयो आहे। न छा आहे त इहो ईअं हुयो बाबा, उहो छा नालो असांजे दोस्तनि जो वीडियो मोकिलिनि पिया, लतीफ़ वारा मोकिलिनि पिया, होॾां अयाज़ मोकिले पोइ त बदनामी इदारे जी थिए पई, ॿियो कुझु न हुयो। मां तकदुस में पाइमास बि थियो पई। बिल्कुलु, हिन में कोई शक न आहे। इहे डायलॉग बि मां ई तव्हांखे चया हुया। हुनखे टीचर खे सम्झायां पियो त साहब इन चकर न पओ, साहब बि मरणो बि खाईंदा, पढ़णो बि खाईंदा। तव्हां वरी उहे माॾे फेराया। हालांकि मां एतिरो ज़बरदस्त तरीक़ो अपनाए मां उहो कयमि कोशिशि त तव्हांजो टसल न हले। हालांकि तव्हां हुनखे साईं वाज़े तौर ते चयो बि त ISI जे डायरेक्टर सां पुराणे सां मुंहिंजे वास मां चाहियां त टकराए। मां तव्हां नंढे भाउ सम्झायो त मां साईं तव्हां हेडमास्टर इहे ॻाल्हियूं न कयो। हिन बि चयो त इहा ॻाल्हि कई, हिन बि असांजी अयाज़ ॻाल्हि कई। साईं हुते न ठहियो भाउ। हाणे मां चयुमि साईं हाणे भाउ महिरबानी कयो, भला पेरेंट्स टीचर्स मीटिंग असां वटि लास्ट ऑप्शन आहे त इहो ऑप्शन में मीटिंग असांजी हूंदी आहे त कम से कम स्कूल जो तदरीस जो मसइलो, बच्चनि जी तालीम जो मामिलो हुयो, असांखे ॾुख इहो थिए पियो त हाई ऑफिसर्स जेके हुया उहे चयो मसइलो सिधो थियो त ठीकु आहे, न त इहो स्कूल शिफ्ट थिए पियो। मां चयो बच्चा आहिनि हितां जा पढ़ंदड़ ॿार आहिनि, हिते मुख़्तलिफ़ क़ौमुनि जा बच्चा आहिनि, आहे त सिंधी क़ौम, पोइ उहो चाहे उहो जलबाणी हुजे, चाहे उहो गांगरो हुजे, चाहे उहो पंहिंजा बच्चा सिंध जा रंधड़ रहाकू आहिनि। पोइ उनजे करे मां चयो हाणे साईं जन खे अर्ज़ु रखां, ॿाहूं वधी बीठा हुआसीं अबा मसइले जो हल कढो, पर पोइ बि रवैयो हुनजो ॾाढो माना ॾुख ईंदड़। मां हुनजी ॻाल्हि त न हली आहे, मां हुनजी ॻाल्हि ई न कंदो। उहो पेरेंट आहे, उहो जेको आहे जॻह जो ऑनर आहे, हिकिड़ी प्रॉपर्टी डोनेट कई, मां हुनजी ॻाल्हि ई नथो कयां। मां हाणे हिकिड़ी पोस्ट बि छॾियमि त झटि में बाद मां वॾी कांग तहरीर लिखण वारो आहियां तव्हांजे हवाले सां, हिन मसइले जे हवाले सां। सम्झो साईं भाउ, मूंखे सिर्फ़ु सवालु इहो हुयो त तव्हां था चओ त साफ़ ई मरणो बि खाईंदो आहे, पढ़णो बि खाईंदो आहे। हिकिड़ो ई साफ़ ई आहे जेको हिनजी हीअं लिखे थो, हीअं करे थो, वधाए थो। हिकिड़ो दोस्त आहे जेके तव्हां मोकिलियो था, लिखत में बि ॾियां थो मां हुते त मां तव्हांखे पॉइंट आउट न कयो, पर मक़सदु आख़िर में लफ़्ज़ अञा वधीक ॻाल्हाए थो, संगीन इल्ज़ाम हयो थो। चए थो हुन में तव्हां चओ था त तव्हांजी हिन मार्फत हू असांखे ब्लैकमेल लाइ करण थो चाहे। साइकिल पंहिंजी थो ॾियां, न तव्हां खां मां भाड़ो वरितो, न मां तव्हां खां फीस वरिती, न मां तव्हां खां कॾहिं इश्तिहार घुरण कॾहिं आयो आहियां। ज़िंदगी गुज़री वई आहे, असां बि हिकु शहर जा आहियूं। कॾहिं तव्हां साबित कयो त सलीम इलाइक़े खां इश्तिहार वरितो आहे? मूंखे ग़लती इहा थी वई, मां जनरली चवां बहरहाल माज़रत लिखंदुमि इहे सबूतनि समेत झटि में बाद मां ज़रूरी आहे वीडियो हलाईंदुमि। इहो तव्हांजो मां तव्हांजे तारीफ़ में लिखियो आहे, गीत लिखिया आहिनि। ठीकु आहे, तव्हांखे हिकिड़ो हिमत अफ़ज़ाई कई मां त मां तव्हां सां मोड़ ते गॾु आहियां, पर तव्हां मूंखे सपोर्ट त न कयो। तव्हां मूंखे इहा था कयो त किरदार कशी कयो त जेको ब्लैकमेलर आहे। सर माज़रत वीडियो ॾिसो, तव्हां फ़ैसिलो पाण कजो।